दादलाकारी वेझो ॻोठाणनि पारां स्कूल दबुनहाल थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ करमखान लगारी जे रहवासियुनि नज़ीर अहमद गुलज़ार अहमद लगारी ॿुधायो त 1992 में स्कूल तामीर थियो, जेको 28 सालनि में हिकु भेरो बि मुरमत नाहे थियो। हुननि चयो त छत जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, जंहिं सबबि ॿार ॿाहिरि तालीम पढ़नि पिया। ॻोठाणनि मुताबिक़ त स्कूल जी मुरमत कराए ॿियूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॾहरके जे पीरसन न्याणीअ खे बाज़ियाब कराइण जी अपील कई आहे। पुरत गुलाम नबी मंगी मीडिया ॾे ॿुधाईंदे ॿुधायो त 3 महीना अॻु आबिद कोराई ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते 15 वरनि जी बख्तावर खे अगवा कयो हो। हुन चयो त थाणे ते केस दाख़िल कराइण बावजूद पुलिस न्याणीअ खे बाज़ियाब नाहे करायो। पीरसन मुतालबो कयो त संदसि न्याणीअ खे बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बेहड़ जी कॉलेज में तालीमी जागरता जे सिलसिले में तक़रीब कोठाई वई। डिग्री कॉलेज में थियल तक़रीब में उस्तादनि, सिविल सोसाइटी सहाफ़िन ऐं वालिदैन वॾी अंग में शिरकत कई। हुन मौक़े ते प्रोफेसर फ़कीर मोहम्मद मैसर, सैयद मोहम्मद शाह, अब्दुल रशीद मंगी ऐं ॿियनि चयो त तालीमी जागरता बाबति रैलियुनि ऐं सेमिनारनि ऐं शागिर्दनि में नओं जज़्बो पैदा कयो आहे। हुननि चयो त कॉलेज में बहितर प्रोफेसर मौजूदु आहिनि। वालिदैन खे गुज़ारिश आहे त ॿारनि खे ताक़ीद सां मोकिलिन। हालाणी में ॻोठाणनि पारां काउंसलर जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ कमाल सोलंकी जे रहवासियुनि फतेह मोहम्मद ख़ासकेली, मंज़ूर सोलंकी ऐं ॿियनि चयो त काउंसलर पंहिंजे वार्ड में हिक टके जो कम बि नाहे करायो। हुन चयो त टाउन कमेटीअ में हर महीने 32 लाख बजट अचे थी, पर मिली भगत करे हड़प कई वञे थी। 4 सालनि खां वठी असांजे वार्ड नंबर 6 में को बि तरक़ियाती कमु नाहे करायो वियो। वार्ड नंबर 6 जी जेका बजट अची रहिया उहे काउंसलर ऐं चेयरमैन पाण मिली भगत करे खाई रहिया आहिनि। वार्ड नंबर 6 में 4 सालनि गुज़रण जे बावजूदि अॼु ताईं हिकिड़े रुपए जो बि कमु न आहे थियो। छाजे करे न आहे थियो? जेकॾहिं छा वार्ड नंबर 6 में को ग़रीब आवाम नथो रहे, जेकर रहे त उनजा तरक़ियाती कम कराया वञनि। काउंसलर आहे वार्ड नंबर 6 जो, इन खां असां 2-3 चकर पुछियोसीं त बाबा तोखे पैसा मिलिया आहिनि या न मिलिया आहिनि। चयो मूंखे न मिलिया आहिनि। जंहिं ते चेयरमैन नवीद अली शाह व्हाट्सअप ते हुन बयानु जारी कयो त मूं 15 लख ॾिना आहिनि ऐं मलक ज़ुल्फ़कार 18 लख ॾिना आहिनि। जेकॾहिं हिन माण्हूअ खे 33 लख मिलिया आहिनि त हिन किथे ख़र्चु कया आहिनि? असां वस वारनि खे इहो चवणु चाहियूं था त इन खां पुछा कई वञे त इहे पैसा किथे ख़र्च थिया ऐं कीअं ख़र्च थिया। ॻोठाणनि मुताबिक़ त टाउन इंतिज़ामिया जी करप्शन जी जांच कराए तरक़ियाती कम कराया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।